अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी नेक्स्ट एपिसोड जी तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं। तकरार ड्रामे जी अचण वारनि किस्तनि में नए हफ़्ते में छा थियण वारो आहे। छा वाकई मूसा हाणे जेल मां छुटी ईंदो? नवाब खान इहो थोरो कंदो मूसा जे मथां? पोइ मूसा अॻिते हली नवाब खान सां ठा कंदो या न? छा नवाब अॻे किस्त में जेको आहे सिजावल ख़ान खे झुकाइण जे लाइ नओं पैंतरो कहिड़ो किरंदो? छा मीर हाणे भावल सां ठाह करण में कामयाबु थींदो या मीर वरी वक़्त जे चकर में फासी वेंदो? ऐं अचण वारी किस्त में शेर अली सिजावल जे मथां कहिड़ी हला करण वारो आहे? इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो दोस्तों, ऐं शायदि खुसरो व्लॉग यूट्यूब चैनल खे बि ज़रूरु सब्सक्राइब कंदा। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं दोस्तों, पहिरीं ॻाल्हि त नैना जेको आहे उन खे त फ़िलहालु तलाक कान मिलंदी। मूसा खे छॾाइण जे लाइ नवाब खान दरिया खान सां ॻाल्हियूं कंदो। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो, ऐं मूसा मना कंदो। तव्हां ॾिठो मूसा मना करे छॾी। हाणे वरी बि मूसा खे दरिया खान मञाईंदो, पोइ बि जेको आहे मूसा न मञींदो। लेकिन नवाब खान ज़ाल जे चवण ते इन्हनि खे रिहा कराए छॾींदो ऐं थोरो करे छॾींदो। मूसा इन थोरे में दॿिजी वेंदो ऐं फ़िलहालु नवाब खान जे मथां एक्शन न खणंदो। नवाब खान इहा हिकिड़ी चाल खेॾे रहियो आहे ऐं नैना खे बि तलाक न ॾींदो। उहो सजावल खे झुकाइण जे लाइ उहो हर दुश्मन सां ठाह करण जी कोशिशि कंदो ऐं मीर वञी राणी सां मिलंदो। उते उन टाइम भावल घर में न हूंदो ऐं भावल राणी इहा ॻाल्हि कंदी, मां पंहिंजे पीउ खे मञाए वठंदुमि, तूं हितां हलियो वञ, मतां अची वञे बाबो। अहिड़े हिसाब सां मीर उतां हलियो वेंदो राणी जे चवण ते, ऐं पोइ इन्हनि जे विच में ठाह स्टार्ट थींदो। लेकिन उहे बि फ़िलहालु वक़्ती तौरु राणी सम्झाईंदी पंहिंजे पीउ खे, लेकिन वक़्तु इहो फ़ैसिलो न करणु ॾींदो।